मरकज़ में वज़ीर आज़म ऐं पंजाब में वॾो वज़ीर केरु हूंदो? पीपल्स पार्टी ऐं नून लीग विच में गौर हेठि पावर शेयरिंग फार्मूलो साम्हूं अची वियो। पहिरें मरहले में नून लीग जो वज़ीर आज़म थींदो, जेको 3 सालनि लाइ हूंदो। ॿिए मरहले में पीपल्स पार्टीअ जो वज़ीर आज़म 2 सालनि लाइ थींदो। पीपल्स पार्टी पंजाब जी वॾी वज़ारत लाइ मरियम नवाज़ जी हिमायत कंदी। पावर शेयरिंग फार्मूला तहत MQM, JUI ऐं काफ लीग खे मरकज़ तोड़े सूबनि में हिसो ॾिनो वेंदो। हतमी ऐलान इतिहादी जमातनि जा सरबराह कंदा। अपोज़िशन में वेझे या इतिहादी हुकूमत जो हिसो थिजे। पीपल्स पार्टी इतिहादी हुकूमत लाइ ॾिनल नून लीग जी फार्मूला ते गौर शुरू करे छॾियो। हतमी मुशावरत लाइ पीपल्स पार्टी जी मरकज़ी कमेटी जो अहम इजलास शाम 7 वॻे इस्लामाबाद में थींदो। नून लीग सां इतिहाद समेत सिंध ऐं बलोचिस्तान में हुकूमत ठाहिण वारनि मामलनि ते गौर वीचार कयो वेंदो। सिंध में पीपल्स पार्टी अकेली सिर हुकूमत ठाहिण जी पोज़ीशन में हुअण बावजूदि अञा ताईं वॾे वज़ीर जे उहिदे लाइ कंहिं उम्मीदवार जो ऐलान न कयो। नून लीग आज़ाद मेंबर्स जी शामिल थियण बाद पंजाब में अकेली सिर हुकूमत ठाहिण जी पोज़ीशन में अची वई। KP में वाज़ह अक्सरियत बावजूदि PTI वॾे वज़ीर जे नाले जो ऐलान न कयो। KP में वॾे वज़ीर लाइ अली अमीन गंडापुर, मुश्ताक गनी ऐं हिक ॿिए जे नाले ते गौर। बलोचिस्तान में इतिहादी हुकूमत जे अचण जा इम्कान। कराची मां सिंध असेंबली लाइ चूंडियल जमात इस्लामी कराची जे अमीर हाफ़िज़ नईम उर रहमान सूबाई सीट छॾण जो ऐलान करे छॾियो। हाफ़िज़ नईम चयो आहे त ख़ैरात में मिलियल सीट नथी खपे। PS 129 ते आज़ाद उम्मीदवार सैफ बारी खटे चुको आहे। सीट छॾण जो हौसलो रखां थो, नतीजा क़बूल न कंदासीं। चूंड नतीजनि ख़िलाफ़ दरख़्वास्तनि ते ॿुधणी। PTI, MQM ऐं पीपल्स पार्टीअ जा वकील सिंध हाई कोर्ट में पेश। अदालत PTI, MQM ऐं पीपल्स पार्टीअ जी चूंड नतीजनि ख़िलाफ़ दरख़्वास्तनि ते तकड़ी ॿुधणी वारी इस्तदा मंज़ूर करे वरिती। चीफ जस्टिस अकील अहमद अब्बासी चयो आहे त चूंड नतीजनि खे चैलेंज करण जो तरीक़ो आईन में मौजूदु आहे। आईनी दरख़्वास्तूं कीअं ॿुधी सघूं था? दरख़्वास्तूं ॿुधियूं त 6000 दरख़्वास्तूं अची वेंदियूं। लाहौर हाई कोर्ट ख्वाजा आसिफ ऐं हमज़ा शहबाज जी कामयाबीअ ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। जस्टिस अली बाक़िर नजफ़ीअ जी अदालत में ख्वाजा आसिफ ऐं हमज़ा शहबाज जी कामयाबीअ ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तनि ते ॿुधणी थी। अदालत दलील ॿुधण बाद फ़ैसिलो महफ़ूज़ कयो। इलेक्शन कमीशन आरओज़ ऐं DROज़ खे क़ौमी जे 6 ऐं सूबाई जे 4 तकनि जा नतीजा जारी करण खां रोके छॾियो। NA 56 रावलपिंडी, NA 53, NA 60 जहलम, NA 59 मंडी बहाउद्दीन, NA 127 लाहौर ऐं NA 87 खुशाब जा चूंड नतीजा रोकण जो हुकुम। इलेक्शन कमीशन बलोचिस्तान जे तक PB 14 नसीराबाद जो बि नतीजो रोके छॾियो। पंजाब जे 3 सूबाई तकनि PP 7 सरगोदा, PP 33 ननकाना ऐं PP 15 रावलपिंडी जा नतीजा बि रोकण जो हुकुम। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में आम चूंडुनि दौरान थियल मुबैना धांधलियुनि ख़िलाफ़ JUI जा मुज़ाहिरा ऐं धरना। सखर, खैरपुर, लाड़काणो, कंबर, बदे, नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि शहरनि में JUI डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमीशन ऑफिसनि पारां एहतिजाज कयो। JUI अॻुवाणनि जो चवणु आहे त असांजी वोट ते धाड़ो हयो वियो आहे, नतीजा क़बूल न आहिनि। रिटायर्ड जजिस ख़िलाफ़ सुप्रीम जुडिशियल काउंसिल में कार्रवाई लाइ दाख़िल दरख़्वास्त ॿुधण जोगी करार। सुप्रीम कोर्ट केस जी ॿुधणी हलाइण लाइ अदालती मामलनि मुक़ररु करण जो फ़ैसिलो करे वरितो। अटॉर्नी जनरल खे अदालती मामलनि जा नाला ऐं कानूनी सवालनि जा जवाब ॾियण जी हिदायत। वफ़ाक़ी हुकूमत रिटायर्ड जजिस ख़िलाफ़ कार्रवाई लाइ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई आहे। जस्टिस अमीनुद्दीन जी सरबराही में सुप्रीम कोर्ट जी लार्जर बेंच दरख़्वास्त ते ॿुधणी कई। बलोचिस्तान जे इलाइक़े किला सैफुल्ला मां 6 ॼणनि जा लाश हथ रेस्क्यू ज़रियनि मूजिबि हथ आयल लाशनि जी सुञाणप न थी सघी आहे। अस्पताल मुंतक़िल।
मेहड़ में सिक्योरिटी एहलकारनि ते फायरिंग जी इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार पीपल्स पार्टी जो चूंडियल एमएलए इमरान ज़फ़र लेगारी संदसि चाचो कंबर लेगारी समेत 7 ॼणा नौशरो फिरोज़ जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश। जज मोकल ते हुअण सबब सेशन कोर्ट जवाबदारनि खे जेल मोकिले छॾियो। शिकारपुर में मिल्कियत तकरार तां नंढे भाउ हथां वॾो भाउ क़तल। जवाबदार अतर सूमरो गोलियूं हणी वॾे भाउ वकील जलालुद्दीन सूमरो खे क़तल कयो। सखर पुलिस शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जी कातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी। 6 महीना गुज़रण बावजूद कातिल ऐं सहूलियतकार गिरफ़्तार न थिया। निगरान हुकूमत ऐं आईजी सिंध जी ख़ातिरनि बावजूद मक़तूल जे वारसनि खे इंसाफ़ न मिलियो। पुलिस कचे में लिखियल कातिलनि खे बि गिरफ़्तार करण में नाकाम। कलमधणी सरापा एहतजाज बणियल। कुंभ में मास्तरियाणीअ सां मुबैना ज़्यादती जी कोशिश जो केस दाख़िल। मास्तरियाणी सां ज़्यादती जी कोशिश कंदड़ चइनि जवाबदारनि ते केस दाख़िल कयो वियो। मास्तरियाणीअ जो चवणु आहे त जवाबदार अब्दुल जब्बार ख़ासकेली 3 साथियुनि सां गॾिजी अगवा करण जी कोशिश कई। रड़नि ते ॻोठणा पुछी विया ऐं जवाबदार फ़रार थी विया।